खुशखबरी अवां जे पंहिंजे शहर बांदीअ में हिकु भेरो ॿीहर अल इसरार शादी हाल ते ईद जे ॿिए ॾींहुं राति जो 8 बजे MRMHD स्टूडियो तरफ़ां हिकु मज़ाया स्टेज शो थी रहियो आहे, जंहिंमें मशहूर अदाकार खादिम खोखर उर्फ खूनी माण्हू, ताज मवाली ज़ोया शहज़ादी, लालू उर्फ गंजू ऐं शबाना नाज़ समेत KTN ऐं सिंध TV जा मशहूर अदाकार शिरकत कंदा। अवां सभिनी दोस्तन अज़ीज़न के प्रोग्राम में भरपूर शिरकत जी दावत ॾिजे थी। पोइ अचण न विसारींदा। अल इसरार शादी हाल ईद जे ॿिए ॾींहं ते राति जो 8 बजे। तव्हां बचो न त कुतर कंदो सां वॾा खूनी माण्हू अचिजो ईद जे ॿिए ॾींहं ते कमु कुतर कंदासीं। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, आहियां खादिम खोखर खूनी माण्हू। असांजो प्यारो दोस्त आहे अदा रमज़ान मरी, उनजो यूट्यूब चैनल आहे रमज़ान यूट्यूब चैनल जे तरफ़ां जेको आहे हिकिड़ो तमामु वॾो इवेंट थी रहियो आहे शहर बांदी में ईद जे ॿिए ॾींहं ते, जंहिंमें सिंध जा तमामु वॾा अदाकार ईंदा। हिकिड़ो असां वैराइटी शो पेश करे रहिया आहियूं, जंहिंमें आउं बि ईंदुसि ऐं असांजे सिंध जा तमामु ॿिया वॾा अदाकार ईंदा। ॾिसण न विसारींदा। ईद जे ॿिए ॾींहं ते अदा रमज़ान मरी जो जेको यूट्यूब चैनल आहे, ही अदा रमज़ान जी तावन सां ई प्रोग्राम थी रहियो आहे ईद जे ॿिए ॾींहुं बांदी शहर में। अस्सलाम वालेकुम याली मदद जी मां तव्हांजो पंहिंजो ताज मवाली, मूंसां गॾु आहे ज़ोया शहज़ादी। असां अची रहिया आहियूं ईद जे ॿिए ॾींहुं शो आहे, बहितरीनु शो बांदी शहर में भाउ रमज़ान मरीअ तरफ़ां यूट्यूब चैनल शो आहे। असां KTN जा मशहूरु अदाकार खादिम खोखर खूनी माण्हू ऐं शबाना नाज़ मुकमल टीम समेत KTN जे असांजा फनकार हूंदा। तव्हां सभु अचिजो, असां बि ईंदासीं इंशाअल्लाह बहितरीनु प्रोग्राम।